9 मई सानी जे ॾोहारियुनि ख़िलाफ़ तकड़ी शफ़ाफ़ अदालती ऐं क़ानूनी कार्रवाई खां सवाइ मुल्क साज़िशी टोलनि तां यरग़माल रहंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठि 83 फॉर्मेशन कमांडर्स कॉन्फ्रेंस में हिकु भेरो ॿीहर 9 मई सान्हे जे जवाबदारनि खे इंसाफ़ जे कटहड़ में आणण जो अज़्म वरजायो वियो। ISPR मूजिबि फोरम शहीदनि जे ईसाले सवाब लाइ फातिहा ख़्वानी करण सां गॾु मुल्क जी हिफ़ाज़त, सलामती ऐं ख़ुदमुख़्तियारी लाइ हथियारबंद फ़ौज जे ऑफिसरनि, जवाननि, कानून लागू कंदड़ इदारनि ऐं पाकिस्तानी शहरुनि समेत शहीदनि जे अज़ीम क़ुर्बानियुनि खे ख़राज अक़ीदत पेश कयो। फोरम खे जियो स्ट्रेटेजिक हालतुनि, क़ौमी सलामती लाइ उभरंदड़ चैलेंजिस खां आगाह कयो वियो ऐं मल्टी डोमेन ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ पाक फ़ौज जी हिकमत अमली जे हवाले सां बि ॿुधायो वियो। कूड़ी प्रोपेगेंडा कंदड़नि जो मक़सदु क़ौमी इदारनि, ख़ासि पाक फ़ौज ऐं आवाम विच में विछोटियूं ऐं मायूसी पैदा करणु आहे। नापाक क़ुवतुनि जे कुधनि इरादनि खे मुकमल ऐं यक़ीनी शिकस्त ॾिनी वेंदी। फोरम अफ़गानिस्तान जी सरहद तां लाॻीतो भञकड़ियुनि अफ़गान सरज़मीन इस्तेमालु कंदे दहशतगर्दीअ जी मनसूबाबंदी ते ॻणती जो इज़हार कयो ऐं चयो त दुश्मन पाकिस्तान अंदरि सिक्योरिटी फोर्सिस मासूम शहरुनि खे निशानो बणाइण लाइ अफ़गानिस्तान खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट नैब तरमीमूं करदम करार ॾियण ख़िलाफ़ हुकूमती अपीलनि ते ॿुधणी सिधी रीत नशर करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नैब तरमीमूं करदम करार ॾियण ख़िलाफ़ हुकूमती अपीलुनि ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच ॿुधणी कई। जस्टिस अथर मिनुल्लाह ॿुधणी सिधी रीत नशर करण जी हिमायत कई। सुप्रीम कोर्ट एडवोकेट जनरल KPJ लाइव स्ट्रीमिंग वारी दरख़्वास्त 4-1 तां रद्द करे छॾी। चीफ जस्टिस ॿुधायो त जस्टिस अथर मिनुल्लाह फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। पाकिस्तान ऐं आज़रबाईजान मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ करे वरितो। इस्लामाबाद पहुतल आज़रबाईजान जे परॾेही वज़ीर जैहुन बैरामोव जे नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार सां मुलाक़ात। परॾेही वज़ीर इसाक डार जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में मज़बूत ऐं पुराणा ॻंढापा आहिनि। पाकिस्तान COP29 मुनक़िद करण ते आज़रबाईजान सां मुकमल सहकार कंदो। पाकिस्तान आज़रबाईजान जे ख़ुदमुख़्तियारीअ जी मुकमल हिमायत करे थो। गॾियल सीड़पकारी बाबति ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियूं थियूं। आज़रबाईजान जो परॾेही वज़ीर चवे थो पाकिस्तान जे दौरे जो मक़सदु ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे हथी वठाइणु आहे। पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ शोबनि में वधीक भाईवारी चाहियूं था। तालीम, सक़ाफ़त ऐं साइंसी तहक़ीक़ में सहकार बि अहम आहे। सिधी रीत उॾामूं ॿिन्ही मुल्कनि जे अवामी राब्तनि में मददगार साबित थींदियूं। सिंध काबीना सिंध बिज़नेस वन स्टॉप वन शॉप मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। सीड़पकारी लाइ एसपॉस जी मंज़ूरी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध बिज़नेस वन स्टॉप वन शॉप एसपॉस सीड़पकारी लाइ हिकु बहितरीन प्लान आहे। सीड़पकारी लाइ एसपॉस तारीख़ साबित थींदो त लॉन्सिंग पोर्टल आणण लाइ कानून में तरमीम कंदासीं। काबीना वावड़ो लाइ 228 प्राइमरी उस्तादनि जी नौकरियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सॉलिड वेस्ट मैनेजमेंट लाइ 9 अरब 60 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी बि ॾिनी वई। काबीना सिटी ऑफ एंजल्स लाइ 100 एकड़ ज़मीन मुख़्तस करण ऐं इलेक्ट्रिक व्हीकल्स जी फीस में रियायत जी पिणु मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मलीर एक्सप्रेस वे जी पूरी ट्रैक जी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो वियो आहे। मलीर एक्सप्रेस वे जी ज़मीन ते 1 इंच बि कब्ज़ो बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध काबीना सुप्रीम कोर्ट जी रोशनी में कैंटोनमेंट बोर्ड जे इलाइक़नि मां प्रॉपर्टी टैक्स उगाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कैंटोनमेंट बोर्ड्स पारां पंहिंजे तरीक़े मुताबिक़ प्रॉपर्टी टैक्स उगाड़ी वेंदी ऐं कैंटोनमेंट बोर्ड्स वारा टैक्स जो 2% चार्जिस पाण रखी बाक़ी सिंध हुकूमत खे ॾींदा। काबीना कराचीअ खे हब कैनाल मां पाणीअ जी सप्लाई वधाइण ऐं हब कैनाल जी बहाली वारे मंसूबे लाइ 12 अरब 70 करोड़ रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना स्टील मिल्स बहाली ऐं ख़ाली ज़मीन ते एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन क़ाइमु करण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त असां पाकिस्तान स्टील मिल्स खे निजकारीअ खां बचायो आहे। पुराणी स्टील मिल खे बहाल कंदासीं या उन जी जाइ ते नओं प्लांट लॻाईंदासीं। स्टील मिल्स जी ख़ाली ज़मीन ते चीन जी मदद सां एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन क़ाइमु कंदासीं। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत PTI बानी खे 9 मई सानहे जे वधीक ॿिनि केसुनि मां बरी करे छॾियो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट शादियूं अणपूरियूं हुजण ते खेसि शहज़ाद टाउन थाणे ते दाख़िल 2 केसुनि मां बरी कयो वियो। पाकिस्तान जो ॿियो कम्युनिकेशन सैटेलाइट अॼु ख़ला में मोकिलियो वेंदो। स्पार्को तर्जुमान मूजिबि कम्युनिकेशन सैटेलाइट पाक सेट MM1 चीन जे शीचांग सैटेलाइट लॉन्च सेंटर तां मदार में उमाणियो वेंदो। 5 टन वज़नी सैटेलाइट जदीद तरीन मवासिलाती औज़ारनि सां लेस आहे।
सैटेलाइट ज़रिए तेज़ तरीन इंटरनेट जी सहूलियत फराहम थी सघंदी। बिजली जी एक महीने लाइ फी यूनिट ₹3.49 महांगी थियण जो इम्कान। माहवार फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जी मद में दरख़्वास्त नेपरा पारां अॼु ॿुधणी कई वेंदी। दरख़्वास्त जी मंज़ूरी सां वाहिपेदारनि ते 34 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी बार पवंदो। महांगे जे मारियल अवाम लाइ ख़ुशख़बरी। 1 जून खां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिबि पेट्रोल जी क़ीमत में ₹5.5, डीज़ल जॻह में ₹4.30 ताईं घटिताई थी सघे थी। लाइट डीज़ल ₹5.08 ऐं गासलेट ईंदड़ 15 ॾींहनि लाइ ₹2.15 सस्तो थियण जो इम्कान आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां यूनिवर्सिटियुनि जा फंड रोकण ख़िलाफ़ सॼे मुल्क में यूनिवर्सिटीज़ में कारो ॾींहुं मल्हाए पियो वञे। फेडरेशन ऑफ ऑल पाकिस्तान यूनिवर्सिटीज़ अकेडमिक स्टाफ एसोसिएशन जे सॾ ते सिंध जी यूनिवर्सिटीज़ में उस्ताद कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि। उस्तादनि मुतालबो कयो आहे त यूनिवर्सिटीज़ जी रोकियल बजेट बिना देर जारी कई वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। कराची जे गुरु मंदिर वारे इलाइक़े में कार ते हथियारबंदनि जी फायरिंग। 2 ॿाहिरि मारिजी विया, 2 ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिलुनि ते सवार 6 हथियारबंदनि कार ते फायरिंग कई। शुरूआती जांच मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो लॻी रहियो आहे। मक़तूलनि जी सुञाणप लसबेल आवासी वाजिद ऐं शान जे नालनि सां थी। मक़तूल ऐं ज़ख़्मी अदालत में पेशी ते वञी रहिया हुआ। वाक़े वारे हंध तां 17 खौल हथ कया विया आहिनि। सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी गुरु मंदिर वटि फायरिंग जे वाक़े में 2 भाइरनि जे क़त्ल जो नोटिस वरितो। एडिशनल आईजी खां रिपोर्ट तलब। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में इंटरमीडिएट जा सालियाना इम्तिहान जारी। सख़्त गर्मी ऐं इम्तिहानी मरकज़नि में बिजली जी लोड शेडिंग सबबि शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं परेशान। केतिरनि ई शहरनि में वक़्त खां अॻु पेपर आउट। कलम 144 लागू हुजण बावजूदि कापी जी धूम मतल। इंतिज़ामिया कापी जी रोकथाम में नाकाम। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोठनि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। टंडोअ लयार में उरड़ी विघे वधीक हिकु ॿारड़ो फौत। मंसूर कॉलोनी निवासी ॿारड़ो मोहम्मद मुईद समूह हयाती विञाए वेठो। ज़िले में 1 महीने अंदरि उरड़ी विघे 15 खां वधीक ॿारड़ा फौत थी चुका। याम साहब में नुसरत केनाल मां निकिरंदड़ डिस्ट्री शाख जी पुछड़ी में पानी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाज जारी। आबादगारनि ने ॿिए ॾींहुं बि बस स्टॉप खां शाहपुर चाकर चौक ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो। आबादगारनि जो चवणु आहे त डिस्ट्री शाख जी पुछड़ी में पानी ॾेई आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। गुपचाणी में झेमल शाख जी पुछड़ी में बि पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो। रफ़ात हमले में अमरीकी बम इस्तेमाल थियण जो इंकिशाफ। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन चवे थो रफ़ात हमले में असांजा हथियार इस्तेमाल थिया आहिनि या न तस्दीक नथा करे सघूं। सिंध में सख़्त गर्मी जी लहर बरक़रार। कराची में अॼु बि मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदी। मौसमियात खाते मूजिबि कराची में पारो 41 खां 44 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान। कराची शहर में हीट वेव सुभाणे ताईं जारी रही सघे थो। ऐं पाकिस्तान में हलंदड़ साल जून खां अगस्त ताईं मामूल खां वधीक मॉनसून बरसातुनि जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि मामूल खां वधीक बरसातुनि जो इम्कान सेंट्रल ऐं उत्तर पंजाब में हूंदो। सिंध जे ॾखण वारनि इलाइक़नि में बि मामूल खां वधीक बरसातूं पइजी सघनि थियूं। दरियाहनि में ॿोड़ जी सूरतहाल ऐं शहरनि में अर्बन फ्लडिंग जो बि ख़दशो आहे।